लालकणो पाकिस्तान पीपी शहीद भुट्टो जो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो HIV एड्स मर्ज़ जी आगाही मुहिम जो आगाज़ करे छॾियो जिते मौजूदा हुकूमत जो हिन मर्ज़ ऐं मरीज़नि लाइ कंहिं बि क़िस्म जी तवजाही नाहे रही। ख़बर मुताबिक़ जनरल ज़ुल्फ़िकार अली भुट्टो एड्स जी आगाही मुहिम हलाइण लाइ यूसी 2 एम्पायर टाउन ॻोठ ग़ुलाम भुट्टो पहुतो जिते हज़ारनि जी तादाद में कारकुननि ऐं अवाम जो हिन इस्तक़बाल कयो। जिते हुन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध हुकूमत जो एड्स जे मर्ज़ ॾांहुं तवजा नाहे जंहिं सबबु इहो तेज़ी सां फैलिजी चुको आहे। सिंध में 2 लखनि जे लॻभॻि एड्स जा मरीज़ मौजूद आहिनि जेके अंग अखर सिंध गवर्नमेंट लिकाए रही आहे। HIV मरीज़नि खां नफ़रत न कयो, हुन खां प्यार जी ज़रूरत आहे। इन दौरान पीपी शहीद भुट्टो जे वर्करनि आमिर अली भुट्टो जे नएं ॼावल वारड़े खे हंज में खणी प्यार बि कयो ऐं नारा हैदरी जो नारो बि लॻायो। मुंहिंजो नालो ग़ाज़ी हुसैन रखियो जॾहिं त इलाइक़े जे रहवासियुनि में वॾो जज़्बो ऐं वलवलो नज़र आयो। हक़नि जी हासिलात लाइ ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़काणो।